अच्छा, न्यूटन्स सेकेंड लॉ ऑफ मोशन असां पढ़ी आयासीं। हाणे उन तहत हे फार्मूला जेके आहिनि ॿ प्रॉब्लम्स हल थींदा। ॾिसो सम्झो, पहिरियों सभिनि खां पहिरियों डेटा ठाहींदा कयो। डेटा जो मतिलबु हूंदो आहे गिवन डेटा, जेका तव्हांखे मिलियल इंफॉर्मेशन आहे। चए थो हाउ मच फोर्स इज़ रिक्वायर्ड। हाणे इन में असांखे ख़बर पई त असांखे एफ मालूम करिणो आहे। ठीकु आहे, हाउ मच फोर्स इज़ रिक्वायर्ड माना असांखे ख़बर न आहे। टू प्रोड्यूस एक्सीलरेशन ऑफ 20 मीटर पर सेकेंड स्क्वायर। हाणे इन में ज़ाहिर आहे असांखे ए मिलियल आहे, एक्सीलरेशन घणी आहे 20। ठीकु आहे, यूनिट न बि लिखूं जे करे मिसाल, पर हिते 20 मीटर पर सेकेंड स्क्वायर। हाणे उन खां पोइ असां ॾिसंदासीं त असांखे ॿियो छा मिलियल आहे, इन कार ऑफ 2000 kg वेट। ठीकु आहे, जेकॾहिं उनजो वेट ॾिसंदासीं या उनजो जेको असां मास ॾिसंदासीं उहो घणो आहे 2000 kg। हाणे ॿ शयूं मिलियल आहिनि, असां सभिनि खां पहिरियों फार्मूलो लिखंदासीं एफ इज़ इक्वल टू एम इन टू ए। हाणे असांखे एफ मालूम करिणो आहे, इहो सेम रखंदासीं। एम बि असांखे मिलियल आहे, ए बि मिलियल आहे। हाणे एम जी जॻह ते असां हुन वैल्यू लिखंदासीं। ॾिसो बराबरि जो मतिलबु आहे या एम लिखूं या हे 2000 लिखूं, ॻाल्हि साॻी आहे। सो असां हिते एम जी जॻह ते छा लिखंदासीं 2000 लिखंदासीं। ठीकु आहे, अच्छा उन खां पोइ असां मल्टीप्लाए कंदासीं। हे ए आहे, एक्सीलरेशन असांखे घणी मिलियल आहे 20 मिलियल आहे। सो असां हिते लिखंदासीं 20। ठीकु आहे, हाणे एफ इज़ इक्वल टू हाणे 2000 मल्टीप्लाइड बाय 20। तव्हांखे ख़बर आहे नंबर सां मल्टीप्लाए कबो आहे, ॿिॾूं 4, पोइ 1 2 3 0 हे ऐं चोथों हे थी वेंदा 4 0। हाणे इन जो मतिलबु आहे जेकॾहिं 2000 kg वज़न आहे गाॾी जो ऐं उन में असांखे 20 मीटर पर सेकेंड स्क्वायर जी एक्सीलरेशन पैदा करणी आहे, तेज़ी पैदा करणी आहे, त असांखे 40,000 न्यूटन जेको आहे सो लॻाइणो पवंदो। सिंपल, ठीकु आहे, सिर्फ़ु वैल्यूज़ पुट कंदो। हाणे हे थोरो डिफरेंट आहे। हाणे पहिरियों मां डेटा जेकॾहिं ठाहियां, हिते मां डेटा लिखां त असांखे कहिड़ी कहिड़ी शइ मिलियल आहे। असां चवंदासीं इफ़ 200 न्यूटन फोर्स इज़ अप्लाइड आहे। न्यूटन हिकु त हुन सां गॾु यूनिट ॾिनल आहे, तव्हांखे पढ़ाया हुआ त यूनिट फोर्स जो छा आहे, न्यूटन आहे। सो असांखे एफ मिलियल आहे, एफ घणी मिलियल आहे 200 न्यूटन। ठीकु आहे, चए थो इज़ अप्लाइड ऑन अ बाइक ऑफ एंड 50 मीटर पर सेकेंड स्क्वायर एक्सीलरेशन इज़ प्रोड्यूस। हाणे हिन मतिलबु आहे ए बि असांखे मिलियल आहे, घणी आहे 50 मीटर पर सेकेंड स्क्वायर। हाणे चए थो फाइंड दी वेट ऑफ। हाणे तव्हां इन मां यानी कि हिननि ॿिनि 2 शयूं मिलियल हुजनि, तव्हां हिन जो वेट या मास जेको आहे सो फाइंड करे सघो था पिया। हिते ज़मीन ते मास ऐं वेट साॻी ॻाल्हि आहे, कॾहिं तव्हांखे मां डिफरेंस ॿिन्हिनि में सम्झाईंदुमि। ठीकु आहे, ऐं हिन जो वेट या मास हिन जो घणो आहे उहो फाइंड करिणो आहे। हाणे फार्मूलो लिखंदासीं एफ इज़ इक्वल टू एम इन टू ए। ठीकु आहे, हाणे जेका जेका शइ मिलियल आहे उहो पुट कंदा वेंदासीं। एफ असांखे मिलियल आहे, घणी मिलियल आहे 200 यूनिट। सो असां हिते लिखंदासीं 200। अच्छा, उन खां पोइ मास असांखे एम न आहे मिलियल, असां सेम रखंदासीं। एक्सीलरेशन असांखे मिलियल आहे घणी 50। हाणे फाइंड दी वैल्यू ऑफ ए में या फाइंड दी वैल्यू ऑफ एक्स में तव्हां पढ़ी आया हो त ॾिसो हे 2 नंबर आहिनि, हे सिर्फ़ु हे वेरिएबल आहे। वेरिएबल मुराद आहे ए बी सी। जेको असांखे फाइंड करिणो हूंदो आहे उहो बराबरि जंहिंसां हिन पासे ॾो ऐं हिन पासे ॾो अकेलो बचाईंदा आहियूं, बाक़ी सभु नंबर हेॾे खणी वेंदा आहियूं। 200 ऑलरेडी हेॾे पियो आहे। हाणे एम सां जेको 50 आहे इहो ज़रब थिए थो। तव्हांखे रूल जी ख़बर आहे त जेका शइ ज़रब थींदी आहे उहा बराबरि हेॾो अची छा थी वेंदी आहे, वंड थी वेंदी आहे। एम पंहिंजी जॻह ते पियो हूंदो। ॾिसो एम पंहिंजी जॻह ते पियो आहे, 200 पंहिंजी जॻह ते पियो आहे, सिर्फ़ु 50 जेको ज़रब में हुयो उहो हेॾे अची छा कयोसीं, वंड में। ठीकु आहे, हाणे वंड जो उसूल तव्हांखे ख़बर आहे, 0 0 सां कटिजी वेंदो, बाक़ी मथों बचियो 20, हेठों बचियो छा 5 बचियो। हाणे 5 जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो ऐं 20 ते 4 दफ़ा वेंदो। सो इन करे एम जेको आहे हिन जो वज़न घणो थींदो 4 kg थी वेंदो। ठीकु आहे, हे एग्ज़ाम्पल हुयो, मां हथ जो दर्जो ठाहियो, इन करे बाइक जो पॉसिबल त न आहे 4 kg हुजे। मिसाल हे 5 मीटर पर सेकेंड जी हुजे त हाणे हिन जो 40 kg वज़न बि आहे, यानी कि 1 मण। ठीकु आहे, हाणे त हिन जो घणो बीठो 4 kg वज़न बीठो, हेठों तव्हांखे मुख़्तलिफ़ ऑप्शन ॾिनल हूंदा। सो हिन टाइप जा प्रॉब्लम्स तव्हां अची सघनि था पिया। सिंपल फार्मूलो हूंदो एफ इज़ इक्वल टू एम इन टू ए। हाणे हिन में 3 वेरिएबल्स आहिनि, हिकु एफ आहे फोर्स, ॿियो मास आहे ऐं ॿियो ए आहे। मास में मुराद आहे हिते वेट वज़न ॾिनल हूंदो। इन्हनि मां तव्हांखे 2 शयूं मिलियल हूंदियूं, 3 फाइंड करणी हूंदी। जेकॾहिं एफ फाइंड करणी आहे त इहो बराबरि हिन पासे ऑलरेडी अकेलो पियो आहे, हेॾो तव्हां हिन ॿिन्हिनि खे मल्टीप्लाए कंदो। बाक़ी जेकॾहिं तव्हांखे एफ मिलियल हुजे प्लस में एम या ए मां हिकिड़ो मिलियल हूंदो त बाक़ी तव्हां हिकिड़ो हेॾे शिफ्ट कंदो या वंड कंदो, तव्हांखे त हुनजो जवाबु मिली वेंदो, जीअं मां हिन में करे ॾेखारियो आहे। इन लाइ बेसिक मैथ अचणु खपे, सिंपल। मुंहिंजे क्लास में जंहिं फाइंड दी वैल्यू ऑफ ए या फाइंड दी वैल्यू ऑफ एक्स सिखियो हूंदो, उन लाइ काई ॻाल्हि न हूंदी। थोरी हिन जी प्रैक्टिस कयो, हिन टाइप जा जेके क्वेश्चन आहिनि इहे पेपर में अची सघनि था। थैंक यू सो मच।